गुज़िरियल 2 महीननि जा तनख़्वाह न थियण ख़िलाफ़ म्यूनिसिपल कमेटी सोबतपुर जे ऑफिस जे ॿाहिरां 2 ॾींहंनि खां एहतजाजी मुज़ाहिरो कयो, धरणो हयूं वेठा आहिनि। अचो त इन खां ॻाल्हि ॿोल कंदासीं, इन खां पुछा कंदासीं इन जा कहिड़ा मुतालबा आहिनि। और जून जो तनख़्वाह असांजो चीफ ऑफिसर अॻे दफ़े असां हड़ताल कयोसीं, उहो हली करे DC दफ़्तर में AC सां वेही करे मुलाक़ात बि थियो ऐं उन आमेंदा बि कयो त असां जून जो तनख़्वाह बि ॾींदासीं, अञा रिलीज़ ईंदी जुलाई बि ॾींदासीं। हाणे असां वरी तनख़्वाह जो घुरूं था, तनख़्वाह जो असांखे जवाबु ॾियनि था ऐं उहो रिलीज़ बि आयल आहे, उन खां बावजूदि बि चवनि था हाणे असां तव्हांखे जून न ॾींदासीं। त असां जून कंहिंखो वठूं, कहिड़े ऑफिसर खां वठूं? हिते त रोज़ ऑफिसर अचण वञण वारा आहिनि। त असांखे तनख़्वाह न मिलंदी, असां कम ते न वेंदासीं। हाणे ईद अचे थी, असांजे ॿारनि खे न कपिड़ो आहे न लटो आहे। असांजे घर में न अटो आहे न कुझु आहे। ॿार बि असांजा ईद छा करनि? घर में 1 रुपयो बि न आहे जो छा वठी करे ॿारनि खे ईद बि करायूं। शहर जूं नालियूं, कचिरो, गंद ॿुहारी उहो असां कयूं था। उन जो वजूद केर बि असांजो न एहतियात नथो करे, न असांजो ख़्याल थो करे, न कुझु थो करे। सभु पंहिंजो खाई वेठा, चुप करे वेठा आहिनि था। वसवारनि खां मुतालबो कयो आहे कि फौरी तौर ते असांजी जेको आहे 2 महीननि जी तनख़्वाह अदा कई वञे ताकी असां पंहिंजे ॿारनि जो गुज़र सफ़र करे सघूं।